अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ उभारी सिज सदायती सबका बुख न पासे का सदायती सबका बुख न पासे का जे ही ते ही ज़ात जी जुंबस नाहे जाए ऐं मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अव्हांजा आंगण कुसादा हुजनि अव्हांजे दिलनि में जेके हुजे मोहबत हुजे एहतराम हुजे अव्हां हिक ॿिए जो मान रखण वारा थींदा हुजो अव्हां हिक ॿिए खे अॻु भरो करण वारा थींदा हुजो अव्हां हिक ॿिए जे बचड़नि खे तालीम लाइ उत्साह ॾींदा हुजो तालीम लाइ चवंदा हुजो वरी वरी चवंदा हुजो त इल्मु पिरायो सिंध संवारियो इल्मु पिरायो सिंध संवारियो सो अव्हां पंहिंजनि बचड़नि खे तालीम हुनर लाइ विख वधाईंदा हुजो उन्हनि जी विख खे अॻिते वधाईंदा हुजो उन्हनि जे हुनर खे अॻिते वधाईंदा हुजो उन्हनि जे लाइ लोचींदा हुजो लुछंदा हुजो कुछंदा हुजो उन्हनि जे लाइ कंदा हुजो छो त इहो ईंदड़ वक़्त जो जेको नसुलु आहे ईंदड़ नसुलु आहे इहो बचाए वठंदा हुजूं इनखे तालीम याफ़्ता करे सघंदा हुजूं तॾहिं वञी असांजी ॻाल्हि बीहंदी हुजे तॾहिं वञी असांजी ॻाल्हि दुनिया में ॻणबी हुजे न त पोइ वीचारनि जा दुनिया में ॻणिया वेंदा हुजूं त ही ॾाढा साहूकार हुजनि ही ॾाढा ॾाहा हुजनि हे बा हिननि जी वॾी तारीख़ हुजे पर हे तालीम न हुअण जे करे हे पुठिते रहिजी विया हुजनि हिननि खे उन वक़्तु इहा सोच न आई हुजे त हाणे वक़्तु वियो न हुजे पंहिंजे औलाद जे लाइ वधि खां वधि कोशिशि करो वेलो न खाईंदा हुजो पर तालीम पिराईंदा हुजो पंहिंजनि बचड़नि खे उन्हनि खे तालीम जे लाइ अहिड़ो त माहौल जोड़े ॾींदा हुजो इहे जेके असांजा सरकारी स्कूल हुजनि न इन्हनि खे अव्हां पाण वञी ॾिसंदा हुजो उन्हनि जी पढ़ाई कीअं हुजे उस्ताद कीअं हुजनि शागिर्द स्कूल वेंदा हुजनि न वेंदा हुजनि असांजा बालक स्कूल वेंदा हुजनि न वेंदा हुजनि उते रांदियूं कहिड़ियूं थींदियूं हुजनि उते माहौल कहिड़ो हुजे हाणे माहौल दुनिया जो मटिजी हुजे असां जेके वण हेठां वेही पढ़िया हुजूं या वॾनि जे तरबियत में रहिया हुजूं त हाणे इहो न सोचींदा आहियूं जहिड़ी असांजी तरबियत थी हुजे हाणे बालक ओढ़ो हुजे हाणे दुनिया बिल्कुलु तब्दील हुजे हीउ मोबाइल जो दौरु हुजे हीउ जेको साइंस ही दौरु हुजे हीउ कंप्यूटर जो दौरु हुजे हीउ AI जो दौरु हुजे हिते बालक कुझु ॿियो सोचींदो हुजे असां कुझु ॿियो सोचींदा हुजूं उन वक़्तु हींअर उन बालक जी सोच पंहिंजी हुजे हींअर बालकनि जो मेला बि लॻा पिया आहिनि हैदराबाद में बालकनि जो मेलो लॻो पियो हुजे लतीफ़ साईं जे नाले सां बालक बेत त पढ़ंदा हुजनि तालीम कहिड़ी पढ़ाईंदा हुजनि तालीम उहा जेका सुभाणे उन्हनि खे कमु ईंदी हुजे ईअं न हुजे त कापी करे पास थींदा हुजनि वालदेन उस्तादनि खे मिनथूं कंदा हुजनि मुंहिंजे बचड़े खे अॻिते कंदा हुजो या बालक चए त मां न पढ़ी सघे मूंखे वालदेन जेको हुजे हिमथायो न हुजे इन करे पुठिते रहिजी हुजां इन नंढड़ी कमी जे करे पोइ सॼी ज़िंदगी हू लोड़ींदो हुजे पोइ सॼी ज़िंदगी हू ॾुखियो हुजे इन जे करे इल्मु पिरायो सिंध संवारियो हा न सो पढ़ो लिखो हुनुर सिखो पढ़ो लिखो हुनुर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो इहो जेको असांजी ॻाल्हि हुजे इहो जेको नारो हुजे महिराण TV 7 जो मूंखे सच त ॾाढी ख़ुशी थी हुजे वाहण वस्ती बालक जे ज़ुबान ते हुजे वाहण वस्तीअ में ॻोठनि में शहरनि में बालक जे वॾनि जे ज़ुबान ते हुजे पढ़ो लिखो हुनुर सिखो पढ़ो लिखो हुनुर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो माना इहा ॻाल्हि असांखे जॾहिं सम्झ में अची वेंदी हुजे न पोइ असां सां कोई मुक़ाबिलो न करे सघंदो हुजे पोइ अव्हां पाण अॻिते हलो पोइ अव्हां ॿियनि खे नंढनि बालकनि खे सम्झाईंदा हुजो बाबा हीअं माना इहा तरबियत हुजे सो महिरान TV हमेशह उहो नारो अव्हांखे ॾिनो हुजे तालीम जो वरी वरी नारो ॾिनो हुजे ॿी का ॻाल्हि ई न हुजे न
ख़ुशियूं वॾा कंदा हुजनि, ख़ुशियूं बि ज़रूरु कबियूं, बालक ख़ुशियुनि में बि ज़रूरु थींदा हुजनि, पर ॻाल्हि मक़सद जी ज़रूरु करणु खपंदी हुजे। सो अॼु अहिड़ियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं खणी अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया हुजूं। इहो नंबर हलंदो हुजे तव्हांजे टीवीअ ते, इन ते फ़ोन करे हाल वाल ज़रूरु ॾींदा हुजो। टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो। हे प्रोग्राम उते बि पियो हुजे, अव्हां उते बि ॾिसी सघंदा हुजो। उन सां गॾोगॾु हींअर अव्हां फेसबुक ते बि मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक पेज हुजे, अव्हां उते वञी ॾिसी सघंदा हुजो। उते बि अव्हां लिखी सघंदा हुजो, शेयर करे सघंदा हुजो। किथे लेट हुजे न हुजे त अव्हां मोबाइल में ॾिसी सघंदा हुजो, ॾे हुजो या परॾे हुजो। सो हिन ते अॼु राब्तो ज़रूरु थिए, कचहरी थिए। पर बेटाई साईं चए त कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं, कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं, जे तो सजण सारिया से वस न आहिनि मूं, जॾहिं कॾहिं तूं वण ॾिठा आरा करी। अॼु असुर जो 4 बजे मूंखे सच पुछो त ख़बर जे मां पई हुजे त सिंध जो नाले वारो शहनाई नवाज़, शहनाई पोइ दुहल, पोइ इहे ख़ुशियुनि जा जेके साज़ वॼनि, फूक वारा साज़, पोइ उन्हनि जा नाला हुजनि, उन्हनि में बि वॾियूं कमायूं थियलूं हुजनि। अहिड़ो ई नालो अॼु असां खां कोटड़ीअ खां दरिया जे कंधीअ खां विछड़ियो हुजे, उस्ताद उनजो नालो लॻल हुजे, उस्ताद उनजो दौर जो हिकिड़ो, उस्तादनि जो हिकिड़ो दौर हुजे, जिन उन्हनि पंहिंजो लक़ब माणियो हुजे उस्ताद जो, उस्ताद अब्दुल्ला शहनाई नवाज़। उहो काफ़ी अरसो तबियत नासाज़ जे करे राति 4 बजे विछड़ियो हुजे, पर उन्हनि जो जेको पोरियो हुजे, उन्हनि जो जेको कमु हुजे, उनखे असांजो सलाम हुजे। सिंध में माना उन खां पोइ हाणे सम्झो त इहो हिकिड़ो बाब हुजे जेको बंदि थी वियो हुजे, एॾो वॾो हुननि जो नालो हुजे, एॾो वॾो हुननि जो कमु हुजे। उन उस्ताद मोहम्मद यूसुफ सां संगत में वॼाई हुजे शहनाई, उन उस्ताद मोहम्मद जुमन सां वॼाई हुजे शहनाई, वॾनि नाले वारनि राॻियुनि सां, साइण आबदा परवीन सां वॼाई हुजे, नाले वारनि सां, वॾनि नालनि सां। पर मूं फ़क़ीर जी हुन सां मुलाक़ात, केतिरियूं मुलाक़ातूं, हुन जूं कचहरियूं, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुजनि। हू कीअं दुनिया में वेंदा हुजनि, कीअं वञी शहनाई वॼाईंदा हुजनि, उन मां कीअं कमु कढी करे दुनिया जो जेको नालो हुजे, दुनिया में पंहिंजो नालो रोशन कयो हुजे, त उहो नालो जेको हुजे अॼु असां खां विछड़ी वियो हुजे। उन लाइ भिटाई साईं चयो त अॼु न उताकुन में तालिब तंवारीन, अॼु न उताकुन में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मणियूं मुंहुं मारीन, जे जीव जियारीन से लाहूती लॾे विया। वरी ईअं ई भिटाई साईं चयो त वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, हुननि जो फन, उस्ताद अब्दुल्ला जो फन शहनाई ते, उन जे लाइ भिटाई चयो त वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। त हुननि जो जेको शहनाईअ सां प्यार ऐं शहनाईअ मां जेके आलाप ऐं सुर जेके कढनि, राति जो वॼाइनि त निंड न अचे, ॾींहं जो बि वॼे त सुरूर मिले। तारीख़ में हुननि पंहिंजो नालो अहिड़ो सुनहरी लफ़्ज़नि में लिखायो हुजे जेको असां ते त नक्श थियल हुजे, ईंदड़ नसुल में बि हुननि जो नालो रहंदो हुजे, हुननि पंहिंजी कमाई कई हुजे, हुननि पंहिंजो हुनुरु छॾियो हुजे, हुननि पंहिंजे हुनर ते गर्व कयो हुजे, उनखे मान ॾिनो हुजे, उस्ताद जो लक़ब ॾिनो हुजे। मेहरान टीवी सथ उन्हनि जे पूरे कुटुंब सां ॾुख में बराबरि जो शरीक हुजे। असां पूरी टीम जेका सुबुह वारी, हीअ असांजी हे जेको मेहरान टीवी ऐं हीअ जेको रामू राधा जी जेका पूरी टीम हुजे, इहा बि असां उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक हुजूं। सो हाणे ॿी का बि ॻाल्हि नथा कयूं। उस्ताद अब्दुल्ला जो फन, उन्हनि जी वॼायल शहनाई, उनखे असां चऊं त ट्रिब्यूट उनखे पेश कंदा हुजूं। उन्हनि जो पंहिंजी जेका वॼायल शइ हुजे सो उन ॾांहुं हलंदा हुजूं, अव्हांखे ओॾांहुं वठी हलंदो हुजां। पर भिड़ाई साईं जे सिटुनि सां त हाय हाय, ससीअ में चइजेसि, मारवीअ में चइजेसि, कहिड़नि बेतनि में उस्ताद खे ॻाइजे।
उस्ताद कमाल कयो जो उस्ताद मोहम्मद यूसुफ सां लतीफ़ साईं जे अंगण ते बि वेही वॼायो हुजेसि। हाय हाय हाय, उते वेही इहे साज़ खे उते भिटाईअ जूं जेके बेत हुजनि, भिटाई जूं वायूं हुजनि, उन में बि वेही आलाप ॾिना हुजनि शहनाईअ ते उस्ताद अब्दुल्ला। पोइ छा सम्झंदा हुजो? हलो हलो सो भला हलूं शुरूअ में शहनाईअ ते, पोइ वरी कचहरी कंदा हुजो। सच त उस्ताद जी ॻाल्हि असांखां अहिड़ी अचे दिलि ते छा पर ज़हन ते हुजे ऐं ॾुख बि थींदो हुजे त अहिड़ा माणिक मोती जॾहिं विछड़ंदा हुजनि त सिंध जा माण्हू ज़रूरु त ॾुखारा थींदा हुजनि। हुननि जो हिकिड़ो पोरियो हुजे, हुननि जो कमु हुजे, त उनखे अॼु तव्हां सभु सिंधवासी जेके बि आहियो उनजे लाइ दुआ ज़रूरु कंदा हुजो त मालिक साईं उनजी अॻिते मग़फ़रत करे, उनजे कुटुंब जे लाइ आसानी पैदा करे ऐं उनजे लाइ मां हमेशह दुआगो हुजो। सो उस्ताद अब्दुल्ला जी वॼायल शहनाई अव्हां जे नज़र हुजे, उनखां पोइ वापसि अचूं त ज़रूरु दुनियादारी कंदा हुजूं। हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, कंढनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिकिया। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां। दुआ आहे साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अव्हां जा वेढ़ा आबाद हुजनि, अव्हां जूं ज़िंदगियूं आबाद हुजनि, अव्हां जूं ख़ुशियूं आबाद हुजनि, अव्हां जूं ख़ुशियूं जेके हुजनि उन्हनि जा खरार थींदा हुजनि। अव्हां हुनर में अॻु भरा हुजो, अव्हां तालीम में अॻु भरा हुजो, अव्हां सुगड़ाइप में अॻु भरा हुजो, अव्हां मोहबतुनि में अॻु भरा हुजो। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? अदा भली करे आयो जी, ख़ुशि जी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। सब खैर आहे, दुआ आहे, अल्हम्दुलिल्लाह, तबियतूं बहार आहिनि। तव्हां दा ठीकु आहियो? बसि सभु ख़ैर हुजे, मालिक साईं जो करम हुजे, ॿियो मिड़े ख़ैर हुजे, अव्हां पंहिंजो ॿुधाईंदा। हलो हलो जी अदा, कीअं वक़्त पास थिए, काथे गैर हाज़िर लॻो पियो जी? हा यार थोरो मसरूफ़ हो कम में, ऐं ॿियो तव्हांजी काल बि कोन पे लॻी, मथे मथे काल बि लॻी आहे, ऐं तव्हां सां नंबर मिलियो, ॻाल्हायोसीं, ॾाढी ख़ुशी थी। वाह वाह, तव्हां सां ॻाल्हाइण जी ॾाढी सिक हुई ऐं सदाईं जीअं अॼु बि तव्हांजो लेक्चर ॿुधोसीं त ॿारनि खे हुनर ॾियो, तइलीम ॾियो, ऐं ॾाढो वणियो। तव्हांजी तलक़ीन हूंदी आहे महिरान टीवी जी सदाईं इहा ई त बाबा ॿारनि खे पढ़ायो, पाण भले हिकिड़े टाइम जी मानी न बि खाओ त पोइ माना तइलीम ॾियारियो ॿारनि खे। ॾाढो वणियो तव्हांजो इहो लेक्चर साईं। अब बसि ॻाल्हि त इहा मुनासिब हुजे न, माण्हू बुख बि कटींदो हुजे ऐं तालीम बि न पिराईंदो हुजे त पोइ हुनजो फ़ाइदो कहिड़ो हुजे? हा फ़ाइदो कहिड़ो अचे? हा त पोइ तालीम जे लाइ बुख कटींदा हुजो, तव्हांखे ख़ुशी थींदी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे सदाईं तव्हांजी कालसियूं हूंदियूं आहिनि, सदाईं तलक़ीन कंदा आहियो बालकनि जे बारे में, ऐं तमामु इहो अंदाज़ तव्हांजो बहितरीनु आहे। बसि पोइ अव्हां सभिनि जे लाइ तव्हां पाण उस्ताद बि हुजो त अव्हां सभिनी खे वरी इन ॻाल्हि खे वधाइणो बि हुजे न। साईं बिल्कुलु ॿुधूं था, ॾिसूं था, इन ॻाल्हि खे वठंदासीं न। तव्हांजो पैगाम अहिड़ो बहितरीनु आहे ऐं हर हंधि पहुचे थो, ऐं मारवड़ा झांगीड़ा सुजाग थियनि था, उन तव्हांजी ॻाल्हि खे वठी करे उजागर कनि था ऐं अॻिते रोशनी वधे थी। सो इहो ज़रूरु हितां जी ॻाल्हि अव्हां ताईं अव्हां अॻियां पहुचाईंदा हुजो। चइजो सुठियूं ॻाल्हियूं हमेशह पुॼाइणु खपंदियूं हुजनि, जीअं असांजे पंहिंजनि माण्हुनि में उहा ॻाल्हि ईंदी हुजे, उहा बहितरी ईंदी हुजे, उहा सोच जुड़ी पवंदी हुजे। हा बहितरी जे तरफ़ शऊर वधंदो न, साईं ॻाल्हि ॿुधंदो त शऊर वधंदो न। बिल्कुलु, हाई शाबाश, ॻाल्हि भली हुजे त माण्हू ॿुधंदो त सिखंदो बि हुजे, ऐं माण्हू वेही सुठी सोहबत धारींदो हुजे, सुठी कचहरी कंदो हुजे, सुठी जेका हुजे त रिहाण कंदो हुजे, तॾहिं वञी माण्हू सिखंदो हुजे।
बिल्कुल ॾिसो न ॿ शयूं आहिनि दुनिया में, हिकिड़ी पॉज़िटिव हिकिड़ी निगेटिव। आओ। तव्हां निगेटिव तरफ़ वेंदो त वरी तव्हांजो निगेटिव माइंड थी वेंदो, निगेटिव सोचींदो, माना हर कमु निगेटिव थी वेंदो। अगरि पॉज़िटिव सोचींदव त तव्हांजी हर शइ पॉज़िटिव हूंदी, सुठाई जे तरफ़ हूंदी ऐं बहितरी जे तरफ़ हूंदी ऐं तरक़ी जे तरफ़ हूंदी, माना ख़ुशहाली जे तरफ़ हूंदी। ऐं शाबाश ॻाल्हि। पर हाणे हिन वक़्तु जेको आहे सो महिराणी टीवी जो अवां समुझण लाइ नारो हुजे त पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो। बिल्कुलु तव्हांजो नारो बहितरीनु आहे ऐं घणे वक़्त खां वठी तव्हांजो हिन चैनल जो जेको आहे इहो ई माना रहियो आहे मौज़ू त बाबा तइलीम पिरायो। ॿुधो न? हा बाबा, तालीम ऐं कंप्यूटर सिखो, पंहिंजे बचनि खे कंप्यूटर तरफ़ AI जे तरफ़ IT जे तरफ़ वठी ईंदा हुजो, डाटकर बि थींदा हुजनि, उस्ताद बि थींदा हुजनि, पर हाणे सभु जो सभु भला रुॻो डाटकर बि कोन थींदा आहिनि, उस्ताद बि कोन, कंप्यूटर बि सिखनि, महारत हासिल कनि, हुनर सिखनि, तालीम में असुलु अॻु भरा हुजनि। हा ॾिसो न दुनिया में जेको थिए पियो चेंजिंग अचे पई त उहा मालूमात जी ख़बर पए थी। तव्हां मोबाइल जे बारे में चयो त बाबा इन में सभु कुझु ख़बर पए थी त माण्हू ओड़े तरीक़े सां वरी पंहिंजी ज़िंदगी जी रवां दवां रखे सफ़र। वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम, ॻोठ वारनि खे सलाम, वॾी महिरबानी, लख थोरा। सो अधे जेका बि कचहरी कई हुजे हाल वाल सॼो बुरजस्तो आहे, अधे हाल ॿुधो हुजे मुंहिंजो, सो इहा जूं मुहबतूं हुजनि अबा, जो माण्हू हिक ॿिए खे ॿुधंदो हुजे, हिक ॿिए खे सम्झंदो हुजे, तॾहिं वञी ॻाल्हि अॻियां ठहंदी हुजे। सो सच पुछो त मूंखे हिन वार ॾाढी ख़ुशी थी हुजे त हे असांजा जेके ख़बरुनि वारो शोबो हुजे असांजो हे महिराणी टीवी जो, उन में इहे बि जेके असांजा नुमाइंदा हुजनि, वाण वस्ती झंग झर, उते बि ॾिसां त माण्हू हिन मेख में चवंदा हुजनि अवायो पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो। इहो महिराणी टीवीअ साईं वाह जो नारो ॾिनो हुजे। मूं चयो हाणे हित रखीसि न, इहा ॻाल्हि मूं त ईअं ॻाल्हि पहुचणु खपंदी हुजे माण्हुनि ताईं, ऐं हू वरी ॻाल्हि अॻियां बालकनि में पुॼाइनि, ऐं बालक बि ईअं चवनि त पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो। मूं चयो बाबल अव्हां त कल्याण करे छॾियो हुजे, अव्हां कमाल करे छॾियो हुजे, माना हेतिरा बालक बि इहो नारे खे अॻियां वधाईंदा हुजनि। मूं चयो सच पुछो त गुलनि जी का वॾी भरी ठाहे करे ऐं सॼी सिंध में निकिरी पवंदो हुजां जेके इहा ॻाल्हि कनि बा पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो। बसि हुन हड़ मां गुल कढंदो हुनखे ॾींदो वेंदो हुजां, गुल कढंदो ॾींदो वेंदो हुजां, तव्हां त असांखे ख़ुशि करे छॾियो हुजे। हाणे इन में वरी रुॻो ॻाल्हि बि न पर अमल थियणु खपंदो हुजे, ॻाल्हि अॻियां वधंदी हुजे, ॻाल्हि खे वधाईंदा बि हुजो अॻियां, त बाबा इहो असांखे करिणो हुजे लाज़मी। नसे खां नफ़रत करणी हुजे, नसे वारनि खां नफ़रत करणी हुजे, नसो असांजे कम जो ई न हुजे, नसो असांखे पुठ ते धिकींदो हुजे। नसे वारा माण्हू जेके हुजनि इहे वरी अव्हां कॾहिं तारीख़ में कंहिंखां वॾनि खां पुछी ॾिसंदा हुजो त हे चीन जो तरक़ी कई हुजे, उते बि तमामु घणा अॻु माण्हू नसे वारा हुजनि, पोइ उन्हनि जो कहिड़ो हाल थियो हुजे जॾहिं हुननि इन नसे पते खे ख़तमु कयो हुजे। हाणे ॾिसो त चीन कीअं आहे बापू, हे ॾिसो केॾी महारत कनि, समुंड में पुलियूं ठाहींदा हुजनि, पंहिंजा जबल जेके हुजनि उन्हनि खे आबाद कंदा हुजनि, उते माण्हू घुमणु वेंदा हुजनि, वॾे समुंड मां दरियाहनि मां ॾिसो त पुलियूं ठाहींदा हुजनि, रोड रस्ता हुनर कंदा हुजनि, माना हुननि जो तमामु वॾो मुल्क बि हुजे, वॾी आबादी बि हुजे, उनखे हू ॾिसो त कीअं खणी हलंदा हुजनि, सभु तालीम बि पिराइनि ऐं शयूं बि अहिड़ियूं ठाहिनि जो तव्हांखे उहे वरी शयूं सस्तियूं न मिलनि ॿियनि खां। सो इहो ॾिसो त हुननि सिखी छॾियो हुजे, हुननि चयो बाबा नसे में कुझु कोन रखियो हुजे, असां ॿियो कमु कंदा हुजूं। हाणे बाबा ॾिसो कहिड़ी तरक़ी करे विया हुजनि, सो दुनिया जूं ॿियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं बि सिखंदा हुजो त दुनिया कीअं तरक़ी कंदी हुजे, इहे ख़ासि करे बालक जेके हुजनि। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? बाक़ी साईं ख़ुशि चाक चङा भला तबियतूं बहार? अबा कल्ह बि डॉक्टर ॾे वठी वियो हुजां, सच पुछी त 800 रुपया ख़र्च कया हुजनि, 800 रुपया।
800 में महाजू काने अॼु त भले लख रुपया लॻी वञे लॻी वञे पर दवा वठिजो दवा जड़ी हुनखे लॻे ई न पोइ हाणे असां छा करूं बसि पोइ इहो अचे आवाज़ हिनजो वेही हुजे सफ़ारा हाणे हिन आवाज़ ते कहिड़ो मूं चयो वेही हिते सभिनी खे ॾेखारियूं त घर में बीमार पई हुजे राति त मूं चयो हाणे तूं इहा पई हुजे ॾांहुं त पोइ हाणे एसि ताईं भला आऊं इहा ॾंदनि जी टकोर करे वठां आऊं कचहरी करे भला अवां सभिनी ॾिसंदड़नि खे हाल अहवाल त ॾींदो हुजां न साईं महिरबानी टेस्ट वेस्ट करायो ॾिसो बुखार मलेरिया को ॿियो को ॿियो टेस्ट खां सवाइ हाणे दवाऊं बि कोन थियूं लॻनि इहा कल्ह त इहा टेस्टिंग कई हुजे डॉक्टर दवायो मलेरिया त न हुजे पोइ कहिड़ो बुखार हुजे पोइ वरी ईअं त चऊं था साई त न थी वई हुजेसि जो हे माई ईअं वेंदी हुजे पाठो थींदी मूं चयो डॉक्टर साहिब जेके टेस्टूं चवंदा हुजो त मां कराए ईंदो हुजां मूंखे कहिड़ो मसइलो हुजे असां बि कयूं पिया ॿ टे ॾींहं कमकार छॾे तव्हांजो बि इन लॻी विया आहियो कुझु ख़ुशियूं कुझु ॿारनि जे लाइ टोपियूं के अॼु को अला ख़ैर करे ईंदड़ अचनि मल्हाइबो पोइ या खाई वञिजे या मीरपुर ख़ासि वञे पोइ भला हाणे कहिड़ी आहे तयारी कई हुजे को पटका बटका माना को नओं पटको बटको वरितो हुजे छा साईं हा पटको टोपड़ी पाईंदा आहियूं मथे ते वार आहिनि कोन बीहनि कोन था पटका त बीहनि कोन था टोपड़ी पाए मथां पटको ॿधी छॾींदो हुजीसि इहो साईं तव्हां किथे मीरपुर ख़ासि में अॼु ईंदी मल्हाइण हिते एकता जो ॾींहुं अबा मुझे अॼु ईंदी एकता ते हिते मीरपुर ख़ासि मल्हाईंदी मुंहिंजी रोटी न चए पई जाओ अॼु सां मिला मीरपुर अचे थो मीरपुर अचिबो मीरपुर घर हुजे पंहिंजो मीरपुर खे चकर ज़रूरु ॾियणो पवंदो हुजे ॾींदा बि हुजूं चकर ऐं नंढड़ा बालक ठीकु हुजनि सभिनी खे सलाम चवंदा हुजो वॾी महिरबानी हुजे काका लखा ॾिना सो इहो हुजे काको लखानो सो हिनखे वॾो फ़िकुर हुजे इहा सच हुजे त अवां सभिनी जूं इहे मोहबतूं हुजनि त हे घर जा ॿ भाती हुजनि हिन में को बीमार थी पवंदो हुजे त हिन जो ख़्यालु पर अबा जहिड़ो बि हाल हुजे पेस पिरियां नाल हुजे हिक ॿिए सां राब्तो जोड़णु खपंदो हुजे अव्हांखे बि सेड़ हुजे इंतज़ारु हुजे हींअर वरी ॾींहं बि सकाफ़त जा हुजनि सो इन जे करे मूं चयो अव्हां सां हाल अहवाल वंडणु बि ज़रूरी हुजे सो हाणे वरी हलंदा हुजो हिकिड़े कलाम ॾांहुं साकास असांजी सिंध हुजे सिंध असांजी कीअं हुअणु खपंदी हुजे उन में कहिड़ा हुनर हुअणु खपंदा हुजनि तालीम जो मयार कीअं हुअणु खपंदो हुजे जानम जो आवाज़ हुजे साकास असांजी सिंध हुजे इनखे ॾिसंदा हुजो उनखां पोइ वापसि अचूं त अञा हाल अहवाल कंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हां जिते बि वेठा हुजो ऐं अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे बालक अव्हां सभु पंहिंजे घर में वेठा हुजो मुंद बि मटिजी वई हुजे ऐं सीउ बि ॾाढा हुजनि ज़ुकाम बुखार बि ॾाढा हुजनि साग बि लथा हुजनि ऐं बुसरियूं बि पचंदियूं हुजनि चिला बि पचंदा हुजनि माना इहो तिरनि जा बोणीडा बि ठहंदा हुजनि माना असुलु सिंध हींअर सॼी सोन लॻी पई हुजे पर हिकिड़ी पहिरियां फोन कॉल बि हुजे इहा वठंदा हुजूं हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था मां मदीने खां थो ॻाल्हायां हाजी शम्स मीर जट हाजी साहब छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला तबियतूं खैर 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 ॿियो ॾियो हाल अहवाल दोस्त सभु ठीकु हुजनि उते भले पार में अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान सभिनी हा सभु ख़ैर लॻो पियो हिते बाबा थधि अची वई हुजे घणी असां वटि न थधि आहे न गर्मी आहे हा तव्हां त साईं अहिड़ी जाइ ते रहंदा हुजो जिथे अव्हां वटि त कहिड़ी ॻाल्हि कजे भाउ मदीनो पाक आहे न साईं साईं ॻाल्हि कंदा हुजो माना न जुतीअ जहिड़ो न कख जहिड़ो माण्हू हुजे उन में सुल बेशक बेशक असां तव्हां कल्ह फरमाइश कई काल्ह पूरी कयो अॼु त कयूं था त पूरी कयो न तव्हांजी फरमाइश हर वक़्तु पूरी करूं कॾहिं कॾहिं मिड़े सिस्टम में ॿियनि खे बि त राज़ी करिणो पवंदो हुजे
अवां जड़ा मोहब्बत करण वारा फोन कंदा हुजन वादा परवीन ॿुधायो न असांखे नाज़ सिखियो आई नवां हा नाज़ अॼु नाज़ बसि हाली असांजा नाज़ ॾिसंदो हुजी त पोइ वरी मथां गानो ॿुधाईंदो हुजांइ वॾी महिरबानी हुजे लख थोरा आज़ाब सो साण हफ़्ता परिन खे कल्ह हफ़्ता हलायो ज़रूरु हुजे पर हींअर आयो सकापती ॾींहुं लॻो पियो हुजे न काका टे क्षण वरी असां उहा रखूं त हींअर पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो सिंध संवारियो अवां जिते जिते वेठा हुजो अवां बि परॾेह में वेठा हुजो त अवां बि ॻोठ वारनि खे राज वारनि खे हितां त नियापो त ॾींदा हुजो न हलो 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 सो इहो अधो अञा सोचींदो हुजे त मुंहिंजो राबितो जुड़ी वियो हुजे अलाए हाणे जुड़ंदो हुजे सो बाबा हेॾे गांव ज़रूरु हुजे आवाज़ सो अदा मिर्जत साहब भले पार वेठा हुजो उतां फोन कई हुजेव पर हाणे ॻाल्हि खे अव्हां बि ॻंढींदा हुजो या ज़िम्मेवारी रो असांजे कुल्हड़े ते हणी न छॾींदा हुजो असां त सॼी सिंध सां बाबा हर वक़्तु असांजूं अखियूं थधियूं त सिंध जा बालक पढ़ंदा हुजनि सम्झो त मुंहिंजा भाइर हुजनि मुंहिंजा बचड़ा हुजनि मुंहिंजा भाइर हुजनि बाबा इहे त मुंहिंजे अखियुनि जा तारा हुजनि सो अव्हां जेके परॾेह में वेठा हुजो हाणे परॾेहारनि ते बि वॾी ज़िम्मेवारी थींदी हुजे जेके वेठा हुजो अमेरिका में वेठा हुजो ऑस्ट्रेलिया में वेठा हुजो साईं इहो बैंकाक में वेठा हुजो साईं अलाए कहिड़ा कहिड़ा अफ्रीका में वेठा हुजो जिते जिते असांजा सिंधी वेठा हुजनि पढ़िया लिखिया उते भलियूं नौकरियूं कंदा हुजो वॾियुनि गाॾियुनि में हलंदा हुजो इहा बि ज़िम्मेवारी अव्हां ते हुजे त हितां पढ़ी लिखी निकिता हुजो हितां पंहिंजी सिंध मां हितां जे बालकनि जे तालीम लाइ अव्हां बि ॻाल्हि कंदा हुजो हुनखे वधाईंदा हुजो हुननि सां मिलंदा हुजो पर हिकिड़ी फोन कॉल हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते इधर भटी छाल हुजे कौन पियो अचे अदा छाल हुजे ख़ुशू जी चङो भलो कौन पियो अचे हा वॾी महिरबानी ॿियो ख़ैर हुजे न आवाज़ कौन पियो अचे ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे हाणे हैदर भटी ताईं आवाज़ मुंहिंजो न पहुचे सघियो हुजे सो भाई हो ज़रूरु हैदर भटी ज़रूरु कोशिशि करूं पोइ हे ॿियनि सभिनी ताईं त पुॼी विया हुजूं बाक़ी हाणे तो ताईं पुॻो हुजे त ख़ुदाबाद खां फोन कई हुजे सो ज़रूरु इहो हाल अहिवाल तोसां बि ओरींदा बि हुजूं ऐं कचहरी कंदा बि हुजूं अव्हां ताईं इहो आवाज़ु पुॼाईंदा बि हुजूं सो ॻाल्हि थींदी हुजे त जेके परॾेह में वेठा हुजो अव्हां सभु फोन कॉल करे सालनि खां अव्हां फोन कॉल करो शामिलु थींदा हुजो गीत त ॿुधंदा हुजो 100 गीत अव्हांखे ॿुधाईंदा हुजूं असां वेठा हिन लाइ हुजूं अव्हां जूं फरमाइशूं पूरियूं करूं पर जॾहिं अव्हां फोन कॉल करे त हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा मुजाहिद अली लगारी हाला मुजाहिद अली लगारी हाला खां अदा छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला खैर लगो गया तू हाला वाले सभु ख़ैर हुजे कीअं वक़्तु पास थिए मौसम कीअं हुजे हाला जी मौसम त हाला में सर्दी आहे बाक़ी टाइम त आहे सर्दी जो सर्दी आहे तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर हुजे मालिक साईं जी बाज हुजे ऐं प्रोग्राम हले थो लाइव तव्हांजो ॾिसूं पिया वॾो मज़ो थो अचे महिरबानी लख कुर्ब अबा इहे महिरबानी कहिड़ी आहे हिक ॿिए सां ॻाल्हि ओरणु खपे हिक ॿिए सां राब्ते में खिल भोग कचहरियूं इहे त करणु खपनि बिल्कुलु सो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि वरी अव्हां फोन कॉल करे वरी हाल वाल ॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे लख थोरा सो हाणे वरी टाइम थी वियो हुजे चवंदा हुजनि अबा सफ़ा ख़बरुनि जो सो दुनिया में छा थींदो हुजे छा वहे वापरे ख़बरुनि में इहो बि ॾिसंदा हुजो पर ख़बरुनि में इहो बि ॾिसंदा हुजो त सॼी सिंध में हींअर 7 डिसंबर जे लाइ कहिड़ियूं तयारियूं थियूं हुजनि स्कूलनि में ॻोठनि में वाहण वस्तियुनि में बाबा कहिड़ा रंग हुजनि 7 डिसंबर खे कीअं मल्हाइबो हुजे इहो बि वरी ख़बरनामे में बि सभु अव्हां ॾिसी बि सघंदा हुजो सो हलूं भला ख़बरूं ॾिसूं ऐं ॿुधंदा हुजूं उनखां पोइ मोटींदा हुजो त अव्हां सां अञा खोड़ सारी कचहरी जेका रहियल हुजे
उहा ज़रूरु करूं ऐं अव्हां सां फ़ोन कॉल ते बि राब्तो ज़रूरु जुड़ंदो हुजे। ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जाम प्रोग्राम रामू राधा में महिराणे टीवीअ जे हिन नंढड़ी दरीअ मां जिते जिते वेठा हुजो नज़र ईंदा हुजो, असां अव्हांखे नज़र ईंदा हुजूं त साल अव्हां जूं ख़ुशियूं आबाद हुजनि। पर हिकिड़ी फ़ोन कॉल बि हुजे। हलो हा रोज़ीना, रोज़ीना हुजी कोई ॿियो हुजी बाबा? रोज़ीना हुजां? सच में रोज़ीना हुजी? हा अॼु किथे हुजे? अॼु घरु हाज़िर हुजे? हा मूं अलाए मूं चयो हाणे अलाए नंढड़ो भाउ तो वारो हुजे, अलाए रोज़ीना हुजे, अलाए भाउ हुजे तो वारो। रोज़ीना हुजां? रोज़ीना हुजी पाण। रोज़ीना ठीकु हुजी? ठीकु हुजी, चङी भली हुजी? हा अॼु किथे हुजे? घरु हाज़िर हुजे? उहा बीमार पई हुजे, पुछण ई न ईंदी हुजींसि। हा हा पुछण ई न ईंदी हुजी त रुॻो चवंदी ईंदी हुजी त तोखे लस्सी पियारींदी हुजां। हे हाणे पई हुजे आवाज़ वेठो पियो हुजे त ईअं कंदी हुजे। मीरपुर ख़ासि में ईंदा हुजूं, छो न ईंदा हुजूं? चवंदी हुजी त खणी न ईंदा हुजूं। अचूं पोइ वरी तोखे संभालियूं, ॿुधाईंदा हुजूं। हल सही हुजे बाबा, तोखे रोज़ीना खे ॿुधाईंदा हुजूं, पोइ ईंदा हुजूं, पोइ मानी वरी रोज़ीना वटि खाईंदा हुजूं। हा मानी रोज़ीना वटि खाईंदा हुजूं बसि। हा बसि सही हुजे। मुंहिंजा बचड़ा मुंहिंजा बाबला तो वटि मानी खाईंदा हुजूं, तो वारे भाउ खां बेत बि ॿुधंदा हुजूं, ABC बि ॿुधंदा, तुंहिंजे भाउ खां पोइ ABC बि ॿुधंदा हुजूं, बेत बि ॿुधंदा हुजूं। सही हुजे? हा उते वेही पोइ चुल्ह ते काठियूं ॿारे पोइ उते वेही हथ सेके मानी खाई अव्हां सां कचहरी बि कंदा हुजूं। हा वाह 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 वाह, महिरबानी बाबा महिरबानी। रोज़ीना लख कुर्ब अव्हां जा। हे असांजी न्याणी हुजे रोज़ीना, हिन जो एतिरो त लॻाव थी वियो हुजे सच पुछो हिन प्रोग्राम सां, असां सां। हीअ असांखे घर जो भाती सम्झंदी हुजे। हे मुंहिंजी बचड़ी हुजे, हे मुंहिंजी भाइटी हुजे, हे मुंहिंजा बचड़ा हुजनि, हिन जा कख मुंहिंजा पंहिंजा हुजनि, हिननि वटि एॾी सिक हुजे। हे ॾिसो हीअ सिंध जा माण्हू आहिनि, हिन मिटीअ सां जुड़ियल हुजनि, हीअ फ़ोन कॉल ते राब्ते खां पोइ ईअं सम्झनि त हीअ असांजे घर जा भाती हुजनि। हिननि खां कहिड़ो हिजाब, हिननि खां असां परे छो हुजूं? हिते मीरपुर में को मेड़ो लॻे, को ॾियारो लॻे, हुननि लेखे त हे बि हिते अची वञनि। सोमड़ जॾहिं बि हेॾां अचणु थियो हुजे न, पोइ आउं पंहिंजे न्याणीअ सां पंहिंजे तोसां मिलणु ज़रूरु अचां, तोसां राधुली बि हुजे आउं बि हुजां, पोइ तो वटि अचूं असां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे न, पोइ रुॻो तोखे तुंहिंजे मान जी मूंखे शाबाशी ॾियणी हुजे त हिकिड़ी नंढड़ी न्याणी थी करे फ़ोन कॉल कंदी हुजे, हर हफ़्ते सारींदी हुजे, सिक मां हुब मां फ़ोन करे ऐं राब्तो बि जोड़ींदी हुजे। सो कहिड़ा न मुंहिंजे धरतीअ जा ॾाह माण्हू हुजनि। हीअ मासूम बालक ईअं हुजनि त वॾनि जी कीअं हुजे, उन्हनि जी किरत, उन्हनि जो उथणु वेहणु माणपो कीअं हुजे, उन्हनि खे रुॻो संभालण जी ज़रूरत हुजे। हिकिड़े अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत हुजे जेके उन्हनि खे दग ते वठी हलंदा हुजनि, हुननि खे अमुन वारो बणाईंदा हुजनि, हुननि खे भाईचारे वारो, हुननि खे मोहबत वारो बणाईंदा हुजनि। हीअ बालक हुजनि, हिननि खे कहिड़ी ख़बर त दुश्मनियूं छा थींदियूं हुजनि, ज़ात पात छा थींदी हुजे, मोहबत जी ॻाल्हि हर कंहिंखे सम्झ में अची वेंदी हुजे। हलो 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 अस्सलाम मामा। वालेकुम सलाम मामा, छा हाल हुजे? ख़ुशि चङा भला?
मां दुआऊं अलाह जे एहसान सभु ठही तव्हां ठीकु हुजो, तबियतूं ॿाहिरि हुजनि। अल्लाह जा एहसान, वॾो रंग बिरंगी प्रोग्राम ऐं तव्हां जेकी गुफ़्तगू कई तालीम जे बारे में, कापीअ जे बारे में, तमामु बहितरीनु हिकिड़ो मौज़ू हूंदो आहे तव्हांजो, सुहिणी ज़बान। मामा फज़ल, हाणे इहो सॼो मौज़ू अवां ॿुधो बि हुजे, कल्ह अवां जी फ़ोन कॉल खां पोइ मिले अवां जे लाइ हाल अहिवाल मूं बोरियो हुजे उहो ॿुधो हुजे अलाए न। हाल अहिवाल थियो, फोन कॉल थी वई, उन में तव्हां हिकिड़ो करे विया हो तालीम खाते सां वास्तो रखंदड़ फज़ल मोहम्मद साहब। हा 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 हलो, हा हा, इहो साहब चयो हुजे, साहब। हा, मां साहब न, मां नंढड़ो ग़रीब माण्हू आहियां, तालीम खाते जो पुराणो ड्राइवर आहियां, साहब जो ड्राइवर। बाबा हाणे पोइ असां त खणी चऊं त हिन खाते में रहिया हुजो त अवां जी महिरबानी, मोहबत ऐं मोहबत वारनि सुठनि ऑफिसर सां गुज़ारियो आहे, सिखियो आहे, तमामु बहितरीनु प्रोग्राम। एकता जे ॾियारी साहब बि तव्हांजी सकाफ़त ते तमामु सुहिणा प्रोग्राम था हलनि, महिरान चैनल जा तमामु सुहिणा। बाबा महिरान टीवी सिंध वासन जो बाबा ही चैनल हुजे ऐं महिरान टीवीअ जी स्क्रीन सिंध वासन लाइ हुजे। हा, फुल सिंध जो बचो जेको बि हिते रहे थो सिंधी आहे असांजो, असांजे सिंध जो भाषण जो आहे ऐं सिंध जो बचो आहे। हा न भाउ, उहो महिरान टीवीअ खे पंहिंजो सम्झंदा हुजनि, इन करे हुननि खे ॻाल्हि वणंदी हुजे। हा, महिरान आहे असांजो साईं, सिंध महिरान आहे न। हा न भाउ, पोइ सॼी असांजी महिरान आहे, सिंध सॼी सुरहान, सिंध सॼी सुरहान, भिटाई घोट जी सिंध भिटाई असाण, हाय हाय मौज संजो महिरान सदा वही सिंध में। हाओ सो हे उहो महिरान हुजे ऐं सिंध जे कंधीअ ते हुजे हीअ महिरान टीवी। पोइ इहे महिरान जूं मौजूं, पोइ महिरान जा ॾुख सुख इहे सभु अव्हां जे साम्हूं रखंदे हुजे। मामा ॿियो ख़ैरु मौसम कीअं हुजे? मौसम मामा भली आहे, सर्दी बि आहे, उस बि निकिरे थी, अॼु थोरी जुड़ाड़ी बि थी आहे। हा बसि बहितरीनु मौसम आहे। हाणे ॿुधाईंदा हुजो न, थधि घणी पवंदी हुजे, थोरो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो। हा, हाणे हिनजो असां ख़्यालु रखिणो आहे न, थधि खां नंढड़े ॿार जो बचिड़े जो घर जो ख़्यालु रखिणो आहे। रुगो बालक जा वॾड़नि जो बाबा ख़्यालु वॾा बि रखंदा हुजनि पंहिंजो ख़्यालु। हा, बसि हिन मौसम में साग पली मखण चांवरनि जी मानी खाइणी हुजे, बसि ॾाढो मौज मस्ती तारी मिरपुर जा चांवर। वाह 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 वाह, खैरपुर ठीकु हुजे, खैरपुर वारा ठीकु हुजनि। मामा खैरपुर वारा ठीकु हुजनि, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी, लख थोरा साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो ही मामो फज़ल हुजे खैरपुर खां, मामो बि वॾे वक़्त खां वठी असांजे सभिनी प्रोग्रामनि में फ़ोन कॉल करे महिरान टीवीअ खे असुलु खोलियो पंहिंजे साम्हूं रखियो वेठो हुजे। पोइ बाबा इहे ख़बरूं बि ॾिसे, प्रोग्राम बि ॾिसे, पोइ वरी पुछे त इहो ओताक कॾहिं हले, ओताक में हे महिमान हो महिमान आया हुजनि। सो इहे ओताक बि असांजी बाक़ाइदा तयारु हुजे। हाणे अवां सभिनी खे ओसियड़ो हुजे त ओताक ते जेके महिमान आया हुजनि कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हुजनि। सो ओताक ते महिमान अहिड़ा भला आया हुजनि, ॻाल्हियूं अहिड़ियूं त करे विया हुजनि जो सच पुछो अवां ॿुधंदा हुजो न, तव्हां चवंदा हल इहे ॻाल्हियूं किथे सांडियो रखियो वेठा हुजनि, इहे ॻाल्हियूं ईअं गढ में हुजनि। हाय हाय, उन लाइ भेटाई साईं चयो त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, पर सी मुंहुं न कयूं, सॼण गोसे न गॾिया। चई त मोहबत करण वारा मिलिया न हुजनि, हाणे इहे ॻाल्हियूं असां बि ॿधी रखे छॾियूं हुजनि गॾ में। सो इहे ॻाल्हियूं वरी असां ओताक ते कयूं हुजनि त ओताक जी कचहरी कहिड़ी हुजे, कहिड़ो हाल अहिवाल हुजे, सो जो इहो सॼो रंग जेको हुजे उते रखियो हुजे। पर हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ॾांहुं, सुवारे सिंध जो कलाम हुजे, वरी वरी उनखे ॻाइणु खपंदो हुजे, जमालो ॻाइणु खपंदो हुजे। सो हुनखे ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार अवां सभिनी खे महिरबानी साथियुनि खे ऐं हेॾां जीअं ॾिसंदा हुजो त हींअर सकाफ़त जा ॾींहं हुजनि
त पोइ कुंभार, पोइ काशीअ जा थांव, पोइ हीउ सॼो जेको रंग हुजे, पोइ अजरक, पोइ अजरक कंदे टिकूं, पोइ सादियूं मुरादियूं मोड़, इहे सभु रंग हुजनि। टोपियुनि जो त पोइ हे ॾिसो त पर्स ठहंदा हुजनि, या हे जेके रिलियूं हुजनि इन जा बाबा हींअर वॾो असुलु मान लॻो पियो हुजे, हुनरमंद वॾा मसरूफ़ लॻा पिया हुजनि, जीअं हारी नारी पंहिंजनि फसलनि में आबादगार पंहिंजे फसलनि में मसरूफ़ हुजनि न, ईअं हुनरमंद बि वॾा मसरूफ़ हुजनि। पर हाणे हिकिड़ी फ़ोन कॉल वठंदो हुजां। हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था? बाबा डोकरीअ खां। डोकरी खां। पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे बा? डोकरीअ खां गुलाम नालो? डोकरीअ खां गुलाम फरीद। गुलाम फरीद डोकरीअ वारो। अदा ख़ुशि चङो भलो? हा ख़ुशि आहियां, ठीकु आहे, ॿियो ख़ैरु आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। मुंद मौसम कीअं हुजे, रंग कीअं लॻंदा हुजनि? बाबा मौसम हाणे सीउ पिया थियनि। सीउ जाम हुजनि न? हा सीउ पिया थियनि हाणे। भला डोकरी खां मोहन जो दड़ो घणो परे हुजे? थोरो परे हुजे, मेल खनि। मेल खनि परे हुजे। माना तूं त माना तारीख़ जे झोलीअ में वेठो हुजी तूं त। हा हा वाह वाह, ख़ुशि नसीब हुजी साईं, ख़ुशि हाणे नसीब। सुठो को गीत ॿुधाए न असांखे। गीत भलो ॿुधाईंदो हुजांइ, तोखे हाज़िर। वॾी महिरबानी हुजे। लख थोरा लख थोरा। हे वाह लाड़काणो डोकरी। डोकरीअ जा माण्हू बि वाह जा हुजनि, वॾा माण्हू, आम माण्हू, पढ़िया लिखिया माण्हू, हुनरमंद माण्हू, साइर सुघड़ एॾा बि भला। दरिया जी वट हुजे, दरिया जी कंधी हुजे, फसल बि अहिड़ा, चणो मटर अहिड़ो भलो थिए जो वञी थींदा हुजनि ख़ैरु। सावक ई सावक। मां बि वियो हुजां थो रहां बाबा, मखण बि अहिड़ा त मां बेड़ी जो वञी थींदा हुजनि ख़ैरु। पर हिकिड़ी फ़ोन कॉल। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? अमन यार मदद कहिड़ा हाल? ख़ुशि केरु वा? मीसम शाह ॻाल्हाए, नवाब शाह वा। साईं भली करे आयो, ख़ुशि चङा भला। ख़ुशि तबियत मिज़ाज कीअं आहे तव्हांजी? ख़ुशि आहियो? चाकड़ा सभु संगत ठीकु आहे? बाबा सॼी संगत ख़ुशि। अवां अची विया हुजो, असां झुमरियूं हणंदा हुजूं। अलाह ख़ुशि कंदो, मौला आबाद कंदो, सदाईं ख़ुशियूं हूंदव। वाह वाह ॾिसंदव ॾींहं, मौला असांजा मथां रहमत जो मींहुं वाह वाह। अची कजो अची मीसम शाह खां नींहं। हाय हाय साईं बाबा, इहे मोहबतूं अवां जूं जो ज़ाद कंदा हुजो, वरी अहिड़ो रंग ॿुधाईंदा हुजो। हा साईं, अॼु बि अखियुनि सजण पंहिंजा कार्या ग़लति था घुरजो, बोंदो बसि न कनि। संधी सिक पिरनि लोकल छॾले, तव्हांजी सिक लॻंदी आहे असांखे बाबा। वाह साईं वाह। संधी सिक पिरनि लो, संधी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। वाह वाह। पोइ लाॾो को ॿुधायो असांजे भाउ जो, इरफान शाह जो बाबा, इहो त कयो कुर्बदारी। बाबा लाॾड़ो हाणे जो हाणे, हाणे जो हाणे लाॾड़ो ज़रूरु ज़रूरु। वॾी महिरबानी हुजे साईं। बाबा नवाब शाह खां फ़ोन कंदो हुजे। नवाब शाह शहर बि कमाल साईं। पोइ यूनिवर्सिटियूं नवाब शाह में, माण्हू बि बाबा नवाब शाह में। नवाब साहब जेको हुजे त इहो हुनर जो बि त गढ़ हुजे, पर इल्म अदब जो बि गढ़ हुजे, ऐं उन सां गॾु शाइर जो बि गढ़ हुजे, रागियुनि जो बि गढ़ हुजे, पर साज़ीदनि जो बि गढ़ हुजे। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो हेलो हलो बाबा केरु कहिड़े शहर खां? बाबा पंहिंजो नालो पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। कहिड़े शहर खां? खैरपुर मीरस खां। ॿियो ख़ैरु हुजे बाबा? जी जी ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजे। हाणे आवाज़ ईंदो हुजे? जी बिल्कुलु अचे थो। अॼु राधा खे तव्हांखे पूरी टीम खे सलाम अदा। वालेकुम सलाम। अदी तव्हां ठीकु हुजो? अदी तव्हां ठीकु हुजो? जी अदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी फैमिली ख़ुशि आहे? हा सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। खैरपुर खां फ़ोन कई हुजेव। मौसम कीअं हुजे, प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? जी अदा वाकई में मौसम बि इलाही बहितर थी वियो आहे, सुठो थी वियो आहे। गर्मियुनि मां जान छुटी वई त वरी सियारो अची वियो आहे। और अलाह तव्हां ॾेढी ख़ैरु कंदो। बसि चवंदा आहियूं थोरो प्रोग्राम में मिड़ई शामिल थींदा आहियूं, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे।
अधी छा कंदी हुजे मुंहिंजी अधी छा कंदी हुजे अदा बस जॉब करनी है। छा कंदा हुजो हेलो जी जी अधी छा कंदी हुजे अधी वही हुजे हाली अधी अंग्रेज़ी में चयो हुजे त को जॉब कंदी हुजे माना कमकार हा शाबाश पढ़ी लिखी हुजे मुंहिंजी अधी पढ़ी लिखी हुजे ऐं पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे कमकार में ऐं पंहिंजे ड्यूटीअ में मसरूफ़ हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे माना मोकल जो ॾींहुं हुजे इन जे करे वरी प्रोग्राम में फ़ोन कई हुजेसि सो वॾी वॾी महिरबानी लख कुर्ब अवां प्रोग्राम में शामिलु थिया हुजो शरीक थिया हुजो हाल अहवाल ॾिनो हुजेव मूंखे सचु पुछो त ॾाढी ख़ुशी थी हुजे मूंखे ख़ुशी इन करे थिए त सिंध जायूं पढ़ी लिखी नौकिरी बि कंदियूं हुजनि वरी हे जो महिराण टी असांजो प्रोग्राम हुजे वरी उन में फ़ोन कॉल कनि प्रोग्राम खे ॾिसनि ॻाल्हि ॿुधनि ॻाल्हि उन्हनि खे सुठी लॻे इहो असां ते बि मालिक जो करम हुजे सचु पुछो त न्याणियुनि खे बि इहा गुफ़्तगू अहिड़ी खपे जेका कचहरी अहिड़ी घर में हुजे ओड़ी ॻाल्हि करणु खपंदी हुजे हेलो अदी प्लीज मेहरबानी कजो और अदी अजरा गुजरियल प्रोग्राम में फोन कई शिकारपुर खां मारू साके पोटे जी त मुंहिंजे अबाई घोट जे साम्हूं आहे उन्हनि खे बि सलाम ॾिजो सुठो लॻो त हुननि बि प्रोग्राम में कॉल कई न त उन्हनि में बि शौर न आहे त कॉल कयो वञे पर मूंखे ॾाढी ख़ुशी थी लॻी अदी 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 माना इहा सॼी ॻाल्हि ॿुधी हुजे अवां जी दा माना मुंहिंजे अबाई घोट जे साम्हूं घोट आहे उन अजरा जो मारू काके पुटे जी आहे मारू काके पुट माना उनजी ॻाल्हि ॿुधी वरी पोइ अवां बि फ़ोन कई हुजे जी दा ख़ुशी थी ॾाढी छो त असांजे साइड ते न अबाई घोट जे साइड ते कोई बि औरत कॉल न कंदी आहे और मां बि स्टार्ट कई आहे और उन बि स्टार्ट कई ॾाढी ख़ुशी थी असांजी फैमिली तालुकात बि हुया उन्हनि सां ॾाढी ख़ुशी थी ॾाढी आहे बि टीचर सुठो थियो और ईअं ई उहे बि शरीक थींदा रहनि हिन प्रोग्राम में असां बि थींदासीं मूंखे त इहा ख़ुशी थी हुजे न बाबा सो इहा मूंखे त ख़ुशी थी हुजे त तव्हां वॾी महिरबानी हुजे पढ़ी लिखी करे अवां वरी प्रोग्राम ॻाल्हि सॼी ॿुधंदी हुजे अदी माना इंतज़ार में हुजे मुंहिंजी भेण त अदीअ फ़ोन कई हुजे शिकारपुर खां त पोइ अदीअ बि फ़ोन कई हुजे वाह वाह अदी वाह वाह माना इहो हाल अहवाल हिक ॿिए सां ओरणु इहो सॼो रंग अवां महिराण टीह जो वेही ॾिसंदी हुजो पोइ मूंखे अवां ते त गर्व थींदो हुजे न सिंध जायूं जेके हुजनि उहे बाबा ईअं त हुजनि उन्हनि जो इहो ई त कमाल हुजे सिंध जायुनि खे ख़बर हुजे त असांजूं रीतूं रस्मूं छा आहिनि असांखे कीअं ॻाल्हाइणु खपे असांखे ॿाहिरनि सां कीअं ॻाल्हाइणु खपे ऐं उहा ॻाल्हि ॿुधणु खपंदी हुजे हा सुठी ॻाल्हि प्रोग्राम उहो ज़रूरी न आहे त दुनिया में हीअं त 24 कलाक मायूं हीअं कयो वेठूं ड्रामो ॾिसंदियूं हुजनि सास ने अच्छा नहीं किया मेरे साथ मेरी सास ऐसी है कि मेरा बस चले तो मैं ये कर दूं हाणे बाबा ससु ऐं नुंहुं जूं पोइ ॻाल्हियूं रुॻो इहे बि ॻाल्हियूं कोन हुजनि दुनिया में ड्रामो बि ॾिसजे दुनिया में हुनरनि खे बि ॾिसणु खपंदो हुजे पर असांखे पंहिंजी सकाफ़त असांजी पंहिंजी तहज़ीब असांखे पंहिंजी ॻाल्हि असांजो जेको मान ऐं मर्तबो हुजे या असांजी जेका रहणी करणी हुजे उन में बि हिकिड़ो वॾो एतिराम हुजे उन बाउंड्रीअ खे या असीं उन हद खे चवंदा उनखे पार न करणु खपंदो हुजे हा खिले ॻाल्हाए माण्हू पूरे कुटुंब में वेही करे चवंदा हुजो बाबा फ़ोन त मिलाए ॾींदा हुजो त अदा सां ॻाल्हाईंदा हुजूं अदीअ सां ॻाल्हाईंदा हुजूं पूरो घर जो कुटुंब वेठो हुजे न त हुननि खे बि लॻंदो त असांजी न्याणी छा ॻाल्हाईंदी हुजे हुनखे इहा ॻाल्हि सुठी लॻी हुजे हुनर जी ॻाल्हि या जेके असांजे रीतुनि रस्मुनि जी ॻाल्हि त उहे वालदेन ख़ुशि थींदा हुजनि उहे अव्हां ते फ़ख़ुरु कंदा हुजनि त मुंहिंजी न्याणी सुठो ॻाल्हाईंदी हुजे मुंहिंजी न्याणी सुठो पढ़ी हुजे मुंहिंजे न्याणीअ जी सुठी सोच हुजे मुंहिंजो एतिराम कंदी हुजे पूरे घर जे साम्हूं वेठी हुजे ॻाल्हि कंदी हुजे असां सभु इहो चाहींदा हुजूं अवां सभु असांजो शान हुजो मान हुजो ऐं सिंध में त असां वटि न्याणीअ जो जेको मान हुजे उनखां असां त कोई इनकारी बि न हुजे न
ऐं न्याणी कंहिं वटि वञे त बाबा जेको थियो न्याणी आई हुजे उहो चए बाबा बसि पहुती पा न्याणी खे विहार बसि ॻाल्हि मूं ख़तमु कई हुजे सलाम उन्हनि माण्हुनि खे बि हुजे इहे मणियादार माण्हू हुजनि जेके ॻाल्हि खे उते ख़तमु कंदा न्याणी आई हुजे बाबा बसि मूं ॻाल्हि ख़तमु कई हुजे हिकिड़ा त वरी असां वटि माण्हू अहिड़ा हुजनि वटि ॾियो हुन ॻाल्हि खे बीठा हुजनि अना जे वण खे असुल हीअं थूहर कयो बीठा हुजनि न खपंदो हुजे न खुटंदो हुजे हे ॾिसो त हींअर केतिरियूं ॻाल्हि थिए पर मोहबत अहिड़ी शइ हुजे मान अहिड़ी शइ हुजे जो माण्हू हेठि थी मथे थींदो हुजे त हुनजी ॻाल्हि सदियुनि तो ई ॻाइबी हुजे पोइ भिटाई साईं चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह इहे मणियादार माण्हू उन्हनि ॻोठ में पैदा थींदा हुजनि सो हाणे वरी उन्हनि भेनरुनि लाइ हिकिड़ो सैर हुजे अधे बि चयो हुजे शाह साहिबु चयो हुजे नवाब साह खां ॿियो बि दोस्त बराबरि वरी वरी चवे त मोहम्मद आरिफ बि चयो हुजे ऐं हाजी अब्दुल वहीद चयो हुजे अदा मुंहिंजी बि ख़ुशी हुजे सो अमड़ बि चवंदी हुजे पूरो कुटुंब अव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा सॼे कुटुंब खे मुबारकूं अव्हांखे ख़ुशीअ जूं सो ही ख़ुशीअ जो सेरो अव्हांजे नाम हुजे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां जित वेठा हुजो साल आबाद हुजो सो हे जेको 7 डिसंबर ईंदो हुजे न उन जे लाइ हीअ रंग हुजनि सभु अवां हीउ सॼो हफ़्तो जेको हुजे कम कारियूं पंहिंजूं कंदा हुजो पंहिंजा जेके कम हुजनि उनखे वधाईंदा हुजो पर कम सां गॾोगॾु सकाफ़ती ॾींहं खे बि जेको हुजे उनखे बि सुहिणे नमूने मल्हाईंदा हुजो बैत पढ़ंदा हुजो ॾोर बे त कचहरी पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अबा केरु कड़े सर खां बा आज़ाद मरी चक नंबर 50 तूं यार सदाईं आज़ाद हुजी वॾो कमाल कंदो हुजी ॿियो छा हाल आहे ठीकु हुजी चङो भलो ॿियो ख़ैरु हुजे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे मौसम कीअं हुजे हाणे तो वटि हाल त ॾींदो हुजी मौसम सी लॻो पियो सी जाम लॻो पियो आहे पोइ होटल हलाईंदो हुजी बंदि करे छॾियो हुजे होटल हलाईंदा हुजो तव्हां चांहि था अची पियो गुड़ वारो जाम साखी दातार ते बि चकर ॾियो ए तूं पाण चवंदो हुई त खीर में पाणी मिलाईंदो हुजां पोइ हाणे पोइ वरी कहिड़ी चांहि पीअंदो हुजां तिरमिर खणी वञो साग जो टेम आयो आहे हींअर साग लथो हुजे कहिड़ो सरियं जो साग चूरे जो साग बि खणी वञो चकर बि ॾेई वञो हा यार चक नंबर कहिड़ो ॿुधायो हुजे त ईंदो हुजां नंबर इहो ई आहे तव्हांखे कॉल कयूं था जो यूफोन जो ओ चक नंबर कहिड़ो 60 मेल चक नंबर 50 चक नंबर 50 सही हुजे असांखे फौजे जो गानो ॿुधाईंदा फौजे जो ज़रूरु ज़रूरु वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब हे वरी नवाब साहब जो अहिड़ो इलाइक़ो हुजे जो उते वरी ॻोठ चइबा हुजनि पर हिते वरी चक नंबर हुजे अब चक नंबर 10 चक नंबर 20 चक नंबर 25 हाणे हे चक नंबर वेठो हुजे 52 हाणे चक नंबर 50 हाणे इहो मुंहिंजे ज़हन में हुजे त इहो किथे मिलंदो हुजे हलो हलो हेलो अदा केरु कड़े सर खां भा हेलो अदा केरु कड़े सर खां भा साईं अब्दुल्ला सेठा नौशरपुरो तलको कंडियारो छा हाल हुजे साईं ठीकु हुजो चङा भला
साईं अलहमदुल्ला ख़ैर साईं, तव्हां ॿुधायो ख़ैर आहे साईं? दुआ दुआ किथे कहिड़ी जाइ ते वेठो जी अबा? अबा कंडियारो शहर। कंडियारो सर, वाह वाह। ॿियो ख़ैर हुजे? कंडियारे जी मुंद मौसम कीअं हुजे अबा? मौसम सही आहे साईं, एतिरी थधि बि न आहे, एतिरी गर्मी बि न आहे, मौसम ज़बरदस्त आहे। वाह वाह साईं। या कंडियारे वारी या ढक वारी बाज़ार अञा हुजे? जी जी अञा हुजे। वाह वाह साईं। कंडियारो बि तारीख़ी शहर लॻंदो हुजे, भलो शहर हुजे। भला इहो फ्रूट लथो हुजे? इहो फ्रूट मौसमियूं लथियूं हुजनि हेॾा न? जी मौसमी लथियूं, नचो तव्हांजी ख़िदमत कयूं, महिमान नवाज़ी कयूं। हा यार, पोइ इहो ॾाढी दिलि चवंदी हुते वरी ॾाढी इहो मौसमियूं लहंदियूं हुजनि, वरी मशीन हयूं रोड ते वेठा हुजनि त बाबा जूस पीअंदा हुजो। हा साईं, हा साईं, जूस ई साईं, कंडियारे शहर में जूस पिया ॾींदा आहिनि साईं। जरा इहा मूंखे ॻाल्हि असांजे अमन मुगल जो हिकिड़ो गानो को ॿुधायो। हा ज़रूरु 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 ज़रूरु, हाज़ुर, वॾी महिरबानी हुजे। कंडियारो साईं, वाह वाह। कंडियारो, पोइ हालाणी, पोइ बहलाणी, वरी कंडियारो में वरी साईं मेड़ो लॻे, उहो वाह जो मेड़ो लॻे। इहे ऐं इहो वरी मेलो बि 10 ॾींहं हले, 15 ॾींहं। राणीपुर में बि मेलो लॻे, वरी उहो बि 10 ॾींहं 15 ॾींहं हले। इहे मेड़ा घुमी वॾा थिया हुजूं, कंडियारो घुमी। अधे जीअं चयो हुजे सो कंडियारे लाइ वाह रूह त असांजो सॼी सिंध लाइ सिकंदो हुजे। सॼी सिंध जे हर शहर में, ॻोठ में, वाहण वस्तीअ में अहिड़ा रंग लॻा पिया हुजनि, ॻोठनि खे घुमणु खपंदो हुजे। पर ॻोठनि खे जेके मूं चयो जेके मुल्कनि में रहनि पिया, हाणे हितां पढ़ी लिखी उते वॾा माण्हू थी विया हुजनि, उते साईं हाणे उहे साहब बि माना चवंदा हुजनि त मख बि न वेहे असांजे कपिड़े ते, एॾा वॾा साहब थी विया हुजनि। पर उन्हनि साहबनि खे उन्हनि ॻोठ जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। उन्हनि ॻोठनि खे मॉडल ठाहींदा हुजो, ॻोठनि जा मॉडल। जीअं इहे बालक चवंदा हुजनि त पढ़ंदा हुजनि त असां साइंसी ही मॉडल ठाहियो हुजे, मोबाइल ठाही हुजे, पोइ रेल ठाही हुजे, कंप्यूटर ठाहियो हुजे। हीउ कंप्यूटर वरी ॿुधाईंदो हुजे त निंड मां उथारींदो कीअं हुजे, वरी हीअ वरी असांखे मौसम जो ॿुधाईंदो हुजे। ईअं पंहिंजे ॻोठ खे बि हुनर वारो कंदा हुजो, मॉडल ठाहींदा हुजो। हुनरमंद माण्हू, पढ़िया लिखिया माण्हू, वण जे हेठां ओताक में किथे बि ॿारनि खे बाबा तालीम ॾींदा हुजनि, कंप्यूटर वारी तालीम, हुनर जी सिखिया। रांदियूं खेॾंदा हुजनि, पोइ वॉलीबॉल खेॾंदा हुजनि, कोरी कोरी खेॾंदा हुजनि, मलाखड़ो विढ़ंदा हुजनि, कचहरी कंदा हुजनि। शाम जो वरी ॾिसो त ॾोर बेत ॾींदा हुजनि। वरी शाम जो जेके पढ़िया लिखिया हुजनि उहे उन्हनि खे ट्यूशन पढ़ाईंदा हुजनि, विहारे करे पढ़ाए लिखाए। चवंदा बाबा भली हर बि काईंदा हुजो ऐं पंहिंजो फसल ते बि कमुकार कंदा हुजो, पर तालीम बि ओड़ी पढ़ाईंदा हुजो। पढ़िया लिखिया आबादगार, पढ़िया लिखिया हारी हुजो त असुल सिंध खे सॼो सोन बणाए छॾींदा हुजो। सोन त हूअं ई हुजे असांजी धरती, पर इहो कमु करे विझंदा हुजो न त सच पुछो त ईअं गुलनि जा हार पाराईंदो हुजां ऐं मां त रुॻो पोइ हीअं झमरियूं हणां। ओ मुंहिंजो कटी आयो ख़ैर सां हो जमालो, अव्हां जे लाइ झुमरियूं हणूं। सच पुछो इन्हनि नसनि पतनि खां, इन्हनि नफ़रतुनि खां, इन्हनि झेड़नि खां भाॼी पासो कंदा हुजो। इन्हनि में कुझु कोन रखियो हुजेव। सदाई परेशानी, सदाई परेशानी। इन जे लाइ झेड़े में हुजे जा। लतीफ़ साईं चइजे, सिधी ॻाल्हि कई हुजे लतीफ़ साईं। पाए कान कमान में मिया मार ममू, पाए कान कमान में मिया मार ममू, मूमी आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। हाणे पंहिंजे सां अगरि जहिड़ो थींदो हुजे, पंहिंजनि सां धरती वारनि सां पंहिंजे सां जहिड़ो थींदो ई न हुजे। पंहिंजे खे चइजे बाबा तूं ॾाढो आहे, बसि मूं हारायो, छॾु खणी ॿेली, हिननि में रखियो छा हुजे। ईअं कंदा हुजो तॾहिं वञी कमाईंदा हुजो। पोइ अव्हांखे ज़िंदगी बि सम्झ में ईंदी हुजे त ज़िंदगी छा हुजे, रिश्ता छा हुजनि, पंहिंजा छा हुजनि। सो अॼोके रिहाण मां हिते मोकिलाईंदा हुजूं। 7 डिसंबर आचर जो ॾींहुं हुजे, सकाफ़ती ॾियारे खे माना जोश जज़्बे सां मल्हाईंदा हुजो। असल वाह वाह करे छॾींदा हुजो। पढ़ो लिखो हुनुर सिखो, पढ़ो लिखो हुनुर सिखो, नसो छॾियो सिंध संवारींदा हुजो। सो हाणे भला मोकिलाईंदा हुजूं त धणीअ जो निगहबान हुजे, 2 फरमासूं आयूं हुजनि। पर मूं चयो त अॼु उस्ताद मोहम्मद यूसुफ खे जेको हुजे अव्हांजे साम्हूं रखंदा हुजूं। जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया,
कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। जीअं लतीफ़ साईं जी ॿोली।